अॻूणे घरू वज़ीर चौधरी निसार सुभाणे पंजाब असेंबली में हलफ़ खणण जो फ़ैसिलो करे वरितो। चौधरी निसार जे हलफ़ खणण में रुकावटूं पैदा करण जूं कोशिशूं शुरू थी वयूं आहिनि त जीअं हू हलफ़ न खणी सघे। स्पीकर कानून वारी वज़ारत चौधरी निसार जे हलफ़ खणण ते एतिराज़ वारे छॾिया आहिनि। अॻूणे घरू वज़ीर चौधरी निसार चयो आहे त गॾियल मुशावरत सां पंजाब असेंबली जी रुकनियत जो हलफ़ खणण जो फ़ैसिलो कयो आहे। चौधरी निसार पंहिंजे बयान में चयो आहे त हू सुभाणे सूमर ॾींहुं पंजाब असेंबली जी रुकनियत जो हलफ़ खणंदो। हलफ़ खणण सां मुंहिंजी सोच या मौक़िफ़ में का बि तब्दीली न ईंदी। हुन जो त असेंबली मां पघार ऐं TADA समेत का बि रिआयत न वठंदसि। हुन जो त हलफ़ खणण जो मक़सदु तक में सियासी हालतुनि खे कंट्रोल करणु आहे। इलेक्शन जो बाइकाट ऐं मैदान खुलियो छॾणु इन खां बि वॾी सियासी ग़लती हूंदी। ॿिए तरफ़ पंजाब असेंबली जे स्पीकर चौधरी परवेज़ इलाही ऐं कानून वारे वज़ीर बशारत चौधरी अॻूणे घरू वज़ीर चौधरी निसार जे हलफ़ खणण ते एतिराज़ वारिया आहिनि। पंजाब असेंबली जे स्पीकर ऐं कानून वारी वज़ारत तरफ़ां एतिराज़ कया विया आहिनि त 3 साल चौधरी निसार हलफ़ नाहे खयो, तंहिं करे हाणे हू हलफ़ नथो खणी सघे।